नाज़रीन, दरगाह जमाल शाह जी रहवासी सैयद ताजन शाह पारां मच कचहरी जो प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें अदीब शाइरनि, फनकारनि, मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल महिमाननि वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। शाह जलानी जे रहवासी सलेमान शाह पारां मच कचहरी प्रोग्राम कोठायो वियो आहे। वधीक आयल साहब इन सुगड़नि अदीबनि खां पुछंदासीं त वधीक कचहरी बाबति जो छा चवनि। जिन मच कचहरी जो प्रोग्राम रखियो आहे, हीअ असांजे सिंध जी पुराणी रवायत आहे, इनखे बरक़रार रखणु घुरिजे। असां बि इन मच कचहरी जे साईं जी दावत ते ज़िले सांगड़ मां झोल मां आया आहियूं ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि तो उन में सिंध जी सकाफ़त बि आहे। मच कचहरी ॾाढी असांखे ख़ुशी लॻी आहे, ॾाढो असांखे मज़ो आयो आहे। साईं ताजन शाह जिलानी कराई आहे, हीअ असांजी सकाफ़त। अॻे वॾड़ा ॻाल्हियूं कंदा हुआ, पर हाणे मुर्शिद ई जाॻिया आहिनि असांजा, ही कचहरियूं कराईंदा। अहिड़ियूं मच कचहरियूं थियनि, असांखे मज़ो अचे, असांजी सकाफ़त अॻिते हले, असांजे सिंध जो नालो अॻिते हले ऐं असांजी सिंध जूं सकाफ़तूं थींदियूं। जीअं त ही साईं सलेमान शाह पारां जेको जमाल शाह में मच कचहरी जेको प्रोग्राम रखियो वियो आहे, सो असांजी 5000 साल पुराणी तहज़ीब जेका आहे उनखे बरक़रार करे रखंदे ऐं उनखे जस थो ॾियां साईं जेके जंहिं हीउ प्रोग्राम रखियो आहे। ऐं हीउ प्रोग्राम ॾिसी मां सम्झां थो त असांजा जेके पोइ नसुल जेको आहे उहो बि हिन बरक़रार रखंदो हिन सिलसिले खे ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। मच कचहरी प्रोग्राम ही जेको असां रखियो आहे, असां था चाहियूं त सिंध जी सखावत आहे, ही मच कचहरी प्रोग्राम थींदो रहे। वरी ईंदड़ साल बि जेको असांजो नस्ल आहे उहो बि इन शइ ते अमल करे। मुझे दर्द दिल जी दवा थी पवे जेक तो जो वायदो वफा थी पवे जेक तो जो वायदो वफा थी पवे।